विलादत मौला अली इब्ने अबी तालिब के सिलसिले में हजरत जुम्मन शाह जिते रहमतुल्लाह चौक ते अमजद कमरानी ऐं नाना कासिम कमरानी पारां जश्न विलादत इमाम अली इब्ने अबी तालिब मल्हायो वियो। उन मौक़े ते जशन जो केक पिणु काटियो वियो। जशन जे मौक़े ते नाले वारे नुआ ख़ान, बाबा रहमान संगत जे अदनान शेख ऐं शिराज शेख समेत उमेर अली ख़ान, आमिर राहू ऐं आमिर दायमानी समेत ॿियनि क़सीदा ख़्वानी करे पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾिनी। जशन में गादी पीरल शाह जिलानी, पीर ऑफ शाह जिलानी, आशिक हुसैन सांद, वहीद अली खासकेली समेत मौला जी चाहींदड़नि वॾे शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अमजद कमरानी, पीरल शाह जिलानी, आशिक हुसैन सांद ऐं ॿियनि चयो त आमद मौला जो ॾिहाड़ो असां लाइ ईद जो ॾींहुं आहे। इन ॾींहुं मौला अली इब्ने अबी तालिब हिन दुनिया में आया ऐं उन्हनि जी आमद ऐं कोशिशुनि सां दुनिया में इस्लाम मज़बूत थियो। हुननि चयो त सॼी दुनिया आमद अली ईद तौरु मल्हाए रही आहे। 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।